खिब्रो जमीयत उलमा इस्लाम की जानिब से निकाले जाने वाला सिंध अमन मार्च का काफिला जमीयत उलमा इस्लाम के सरबराह राशिद महमूद सुमरो की क़यादत में खिब्रो पहुंचा। शहीद चौक पर एक बड़े जलसे से खिताब किया। जलसे में हज़ारों की तादाद में जमीयत उलमा इस्लाम के कारकुनों ने शिरकत की। मज़ीद देखते हैं खिब्रो से अब्दुल रज़ाक राजपूत की ये रिपोर्ट। खिब्रो में भी जमीयत उलमा इस्लाम की जानिब से निकाले जाने वाला सिंध अमन मार्च का काफिला जमीयत उलमा इस्लाम के रहनुमा अल्लामा राशिद महमूद सुमरो की क़यादत में खिब्रो शहीद चौक पर पहुंचा, जहां पर फूलों की पत्तियां निछावर करके इनका शानदार इस्तकबाल किया गया। इस मौके पर एक बड़े जलसे आम से जमीयत उलमा इस्लाम के रहनुमाओं ने खिताब किया, जबकि खसूसी खिताब अल्लामा राशिद महमूद सुमरो ने किया। जो शामिल कंदा से गणती आहे त सिंध धाड़ेलन जे चंबे मां आजाद थे। गणती आहे त कच्चे जा धाड़ेल भी सुधरन त पक्के जा धाड़ेल भी सुधरन। कच्चे जा धाड़ेल भी तौबा ताइब थियन त पक्के जा धाड़ेल भी तौबा ताइब थियन। जेकॾहिं सुधरण उहे नथा चाहिन त पोइ सिंध अमन मार्च उन्हनि जे लाइ पैगाम आहे। रात जो 1-1 बजे ताईं अवामी समन उन्हनि जे लाइ पैगाम आहे त ठीक थी वञो, कच्चे जा धाड़ेलो माण्हुनि जो अगवा करण बंदि कयो, कबाइली झेड़ा ख़त्म कयो, धाड़ेलो स्ट्रीट क्राइम ख़त्म कयो ऐं पक्के जा धाड़ेलो इक़्तिदार में विहण खां पोइ, असेंबलिन में विहण खां पोइ, ऐवाननि में विहण खां पोइ अवाम जे हक़नि ते धाड़ा हणण बंदि कयो। जेकॾहिं न त हे नौजवान, हे वापारी ऐं कारोबारी, हे मज़दूर ऐं हारी, हे ज़मींदार, हे तालिब ऐं उस्ताद, हे आलिम ऐं हाफ़िज़, अॼु सिंजो खिपरे मां तव्हांखे पैगाम ॾेई रहिया आहिनि त सुधरो, सुधरो, सुधरो। माण्हुनि जी ज़िंदगी तव्हां जीअण जंजाल कई आहे, हाणे अवाम जे हक़नि ते धाड़ा हणण बंदि कयो, न त हिन अवाम जे ग़ैज़ ओ ग़ज़ब जो तव्हांखे सामनो करणो पवंदो। ऐं हे अवाम, जॾहिं तव्हां जे ख़िलाफ़ अलम बग़ावत बुलंद करे उथियो त तव्हां सां उहो हशर कंदो जो तव्हांखे छठीअ जो खीर बि यादि ॾियारींदो इंशाअल्लाह। मुंहिंजे बाबे बि सिंध शामिल हुयो, मां बि सिंध शामिल आईंदुमि ऐं इंशाअल्लाह जेसिताईं सिलसिले में साह आहे दीन ऐं धरतीअ जे लाइ आवाज़ बुलंद कंदो रहंदुसि। इस मौके पर मीडिया से बात करते हुए इनका कहना था, PTI वारा जंहिं मौलाना फजलुर रहमान के हर जलसन में गारन ॾियण खां सवाइ न थकजंदा हुआ, उन्हनि जो क़ाइद मौलाना फजलुर रहमान के गारन ॾियण खां न थकजंदो हो। अॼु उन कहिड़े मुंहं सां पंहिंजी जमात मौलाना फजलुर रहमान जे दर ते मोकिली आहे। इन जो मतिलबु इहो थियो त PTI खे बि ख़बर पइजी वई आहे त मुल्क जे अंदरि हुकूमत हलाइण जे लाइ, पार्लियामेंट हलाइण जे लाइ, इक़्तिदार करण जे लाइ मौलवीअ जी ताक़त ज़रूरी आहे। मौलवीअ जी ताक़त खां सवाइ कोई मुल्क जे अंदरि इक़्तिदार नथो हलाए सघे। लेकिन जमीयत उलमा इस्लाम कंहिं बि क़ीमत ते PTI सां कोई इत्तेहाद न कंदी। कंहिं बि क़ीमत ते जमीयत उलमा इस्लाम PTI जे लाइ रस्तो हमवार न कंदी। वाज़े ऐं साफ़ पॉलिसी आहे। ॾिसो, अवां हींअर पे ॾिठो अवामी अवाम आहे, माण्हू ई माण्हू आहिनि। अवामी रेस्पॉन्स 6 ॾींहं आहे हली हली जेको आहे, जंहिं ॻोठ में था वञूं, जंहिं शहर में था वञूं, जंहिं वस्ती ऐं वाण में था वञूं, अवाम रोडनि ते आहे। अमड़ियूं भेनरियूं नियाणियूं रोडनि ते आहिनि, सिंध जा पोढ़ा रोडनि ते आहिनि, जवान रोडनि ते आहिनि। अवामी रेस्पॉन्स ॿुधाए पियो त वॾो को तूफ़ान पियो अचे, वॾी के धाम धूम सां। ऐं इलेक्शन थियणु घुरिजनि, इलेक्शन आइनी मुदत जे अंदरि थियणु घुरिजनि। उन में ज़ाहिर आहे त सेंसस जो मसइलो हो, उहो पूरो थियो आहे। लेकिन असांजी
ॿियूं ॿ शयूं आहिनि जेकियूं जंहिं ते असां बार बार ॻाल्हाईंदा था अचूं। हिकु बदअमनी आहे, हिकिड़े जलसे मां 80 असां जनाज़ा खणी रहिया आहियूं। ॿियो जिते जमीयत उलमा इस्लाम होल्ड रखे थी KPK ऐं बलूचिस्तान जे इलाइक़नि में, उते जनवरी में -12, -13, -14 सर्दी हूंदी। -12 ऐं 13 ऐं 14 सर्दी में कहिड़ो वोटर पोलिंग स्टेशन ते वेंदो, वोट बि ॾींदो ऐं वोट जी चौकीदारी बि कंदो, बक्सा बि संभालींदो। लिहाज़ा असांजो मुतालबो इहो आहे त इलेक्शन ज़रूरु थियनि, लेकिन मौसम खे साम्हूं रखी करे तारीख़ ॾियणु घुरिजे जीअं वोटर घरां निकिरी करे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे सघे। मां PTI जो मुस्तक़बिल त हुयो ई कोन, बैसाखी हुई, बैसाखी ख़त्म थी चुकी आहे त PTI बि ख़त्म थी चुकी आहे। न PTI हूंदी ऐं नई उनजी पॉलिसी हूंदी, नई मुल्क वरी जेको आहे ॿीहर मुश्किलातुनि जे तरफ़ ईंदो। इमरान ख़ान जो एजेंडो पाकिस्तान टोड़ण जो हो, असां इमरान ख़ान खे इक़्तिदार तां लाहे करे पाकिस्तान बचायो आहे ऐं हाणे इंशाअल्लाह ॿीहर इक़्तिदार में अची पाकिस्तान खे तरक्की ॾियारींदासीं। जलसे में हजारों की तादाद में जमीयत उलमा इस्लाम के कारकुनों ने शिरकत की। इस मौके पर कारकुनों ने हाथों में झंडे उठाए हुए थे और नारेबाजी कर रहे थे। कैमरामैन फजल मरानी के साथ अब्दुल रज़ाक राजपूत, अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।